अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका हबीबल्लाह। के एक दोस्त व्हाट्सएप ते एक सवाल कयो आहे ऐं स्क्रीन शॉट करे बि रवाना ई आहे त साईं फेसबुक ते अली शाह जे नाले हिकिड़ो दोस्त आहे जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में ऐं अल्लाह पाक जी शान में गुस्ताखी करे रहियो आहे। त कसीर तइदाद में मूं दोस्त ॾिठा आहिनि जेके उनखे कमेंट्स ॾियनि पिया त को उन जे मथां लहनत विझे पियो, को उनखे गार गंद ॾिए पियो, को कीअं पियो करे। त उन दोस्त अर्ज़ु कयो आहे त साईं इन जे मथां कुझु रोशनी करियो। त उन्हनि दोस्तनि सां मुखातिब आहियां जेके अली शाह जे नाले सां आई उनखे कमेंट्स ॾियनि था। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां मुस्लमाननि जी वॾी बेवकूफ़ी इहा आहे जो असां उनजी सपोर्ट करियूं था, असां उनखे लहनत ॾियूं था। छो जेको माण्हू लहनत जो हक़दार आहे कि उनजे मथां तव्हां केतिरी बि लहनत विझंदा पर उन ते को फ़र्क़ु कोन्हे। छो लहनती माण्हू ते त लहनत विझण खां को फ़र्क़ु कोन थो थिए। त उन जे त मथां अल्लाह जी बि लहनत आहे, अल्लाह जे हुज़ूर जी बि लहनत आहे। बाक़ी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में जेकॾहिं गुस्ताखी करे थो त उन जो उन सज़ा उनखे हिते बि मिलंदी, आख़िरत में मिलंदी। जेकॾहिं असां अॼुकल्ह सोशल मीडिया जे ज़रिए उनखे कमेंट्स ग़लति ॾींदासीं, हर को माण्हू पढ़ियलु लिखियलु उन सां गार गंद कंदो त इहो हुन ते कुझु कोन थींदो। असां पंहिंजो हिकु ॿिनी इहो सोचींदासीं, हर को माण्हू सोचींदो त हिन जी तबियत कीअं आहे। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान आला आहे। अल्लाह पाक क़ुरान मजीद में इरशाद फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़िक्र खे मां रब बुलंद करे छॾींदुसि। वलसौफ़ युअतीका रब्बुका फ़तरदा, जीअं पोइ ज़मानो ईंदो पोइ खां बहितर थींदो, भलो हूंदो। असांजे प्यारे महबूब जो ख़ुदि अल्लाह पाक ज़िक्र करे ऐं क़ुरान मजीद में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो त क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, तहक़ीक़ मां रब तव्हां वटि मोकिलियो नूर ऐं रोशन किताब। नूर मां मुराद मां आमना जो लाल, रोशन किताब मां मुराद क़ुरान मजीद जेको असांजे प्यारे महबूब जे मथां नाज़िल थियो। बाक़ी जेके गुस्ताखियूं कनि था तव्हां उन सां बेस मुबाहिस न कयो। तव्हां में जेके पढ़ियलु लिखियलु आहे, को सुछणो आहे, को ॼाणो आहे त उन जी ID खे अली शाह जे नाले खे ब्लॉक कयो, रिपोर्ट हणो, उनखे ब्लॉक करे छॾींदा त इहे आईंदे लाइ एॾो गुस्सो कोन थींदो। जो फेसबुक ते फेक आइडियूं हर को माण्हू अहले सुन्नत वारो हुजे या मुख़्तलिफ़ फ़िरक़नि वारा हुजनि त उहे अहिड़ियूं पोस्टूं रखी करे पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा लाइक्स वधाइण जे लाइ इहो कंदा आहिनि। त तव्हां उन्हनि खे वेझा न वञो, तव्हां उन्हनि खे लाइक्स ई न कयो। ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके हिकु ॿिनी जी आइडियुनि था उहो शेयर कनि था। बाबा ही त बेवकूफ़ी वॾी असां पाण था करियूं। जो हुन हिकिड़े गुस्ताखी कई आहे, असां उहे ई उन जूं स्क्रीन शॉट करे पंहिंजी फेसबुक ID ते रवानियूं यानी अञा ॿियनि ताईं फैलायूं त फलाणे गुस्ताखी कई आहे। असां उन खे जेको गुस्ताखी करे थो उन खे उते ई ख़तमु करियूं, उन किसे खे छॾे ॾियूं, उन जी ID खे ब्लॉक करियूं। जेकॾहिं उहो माण्हू मिलंदो त उनखे सज़ा ॾियूं क़ानूनी तरीक़े सां जेको हुजे। बाक़ी ॿियनि दोस्तनि ताईं आइडियूं पहुचाइणु या शेयर करणु इहो असांजी मुस्लमाननि जी बेवकूफ़ी आहे। जो कंहिंखे ख़बर बि कोन्हे त उन्हनि खे बि असां आगाह करियूं था त हिन गुस्ताखी कई आहे, त इन खां पासो कयो। अहिड़ियुनि पोस्टुनि खे शेयर न कयो, अहिड़ियुनि पोस्टुनि खे पंहिंजी ID में ख़तमु करे छॾियो। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांजा प्यारा नबी आहिनि। असांजे लाइ दुनिया में दीन इस्लाम सभु कुझु आयो शरीयत त उन प्यारे महबूब आहे। त असांखे उन प्यारे महबूब जे लाइ सिर्फ़ु क़ुर्बान करिणो पवंदो। त ला नबी बदी, उन खां बाद में त को नबी न ईंदो। को दावा करे त कुफर आहे, को काफ़िर आहे, मुस्लमान नथो थी सघे, यानी उहो असांजो प्यारो नबी आख़िरी आहे। त उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त अहिड़ियुनि आइडियुनि ते अली शाह जे नाले ते तव्हां कमेंट्स न ॾियो ऐं उन्हनि आइडियुनि खे अॻिते शेयर न कयो। बाक़ी हाणे की दोस्त चयो असीं नालो आहे अली शाह, हाणे शाह साहिबु सैयद आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त शाह साहिबु थी करे त गुस्ताखी कोन थो कंदो। बाक़ी अली शाह जे नाले सां इहो हिकिड़ो माण्हू खे वर्गलाइनि था, गुमराह कनि था त अहले सुन्नत वारा केतिरे क़दुरु आहिनि ऐं कीअं केतिरे क़दुरु आहिनि। ऐं अक्सर असांजे हाणे अहले सुन्नत में बि अहिड़ो मर्ज़ थी वियो आहे जो ॿियनि जे सूरत में पंहिंजी आइडियुनि जा नाला ठाहे करे पोइ असां अहले सुन्नत जे आलमनि जी मुखालिफ़ कंदा आहिनि, अहले सुन्नत जे पीर जी मुखालिफ़ कंदा आहिनि। पर उन्हनि जी मुखालिफ़ करण सां अल्लाह वारनि जो शान कोन घटिबो। अल्लाह वारनि जो शान ख़ुदि रब बुलंद कयो आहे, वधायो आहे। त कंहिंजे चवण सां कुझु कोन थींदो। जिनखे इज़त अल्लाह ॾे, रब ॾे, तंहिंखे दुनिया वारा कुझु नथा करे सघनि। वत इज़्ज़ो मन तशाउ वत ज़िल्लो मन तशाउ बेयदिकल ख़ैर वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। इज़त ऐं ज़िल्लत अल्लाह पाक जे हथ में आहे। वणे त के इज़त ॾे, वणे त के ज़िल्लत ॾे, मर्ज़ी जो मालिक आहे, उन खां पोइ पुछण वारो न आहे। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।